ॾिसो हिकिड़ी वाज़े शइ आहे त ही ॿई जवाबदार तौरु नामज़द आहिनि ऐं हिननि ते फ़र्द जुर्म आयद थी चुको आहे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट के, IG सिंध पुलिस के इहा गुज़ारिश कंदमि जेसि ताईं असांजे केस में ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जो पंहिंजो ऑर्डर आहे त जेके कंप्लेनेंट पार्टी आहे उन्हनि खे कंप्लेनेंट खे, विटनेसिस खे ऐं उन्हनि जी फैमिली खे प्रोटेक्ट कयो वञे। असां पाण खे जेको असां ख़तरे में महसूसु कयूं था, इन जे करे ई मूं इन रिटन हिनमहिल एप्लीकेशन ॾिनी आहे SSP दादू खे। असां अॼु एप्लीकेशन खणी आयासीं हिते सबमिट करण लाइ कोर्ट में, पर अॼु जज साहब जी प्रेजेंस न हुई, उहो प्रेजेंट न हुया, इन जे करे असां उहा SSP दादू खे रिसीव कराई आहे एप्लीकेशन। असांखे जेको ख़तरो आहे ज़ाहिर आहे हू त चवंदा त जीअं असांजो आवाज़ु दॿिजे ऐं हू को न को अणवणंदड़ वाक़ियो कराए सघनि। ही मेहर शहर में अचण जो मां वाज़े ॿुधायां थी त हिननि जो मक़सदु इहो ई आहे त असांजे केस में जेके विटनेसिस आहिनि, तव्हां पाण ॿुधायो, सभु अक़ल वारा आहियो, समझदार आहियो, त जेके 50-50 हथियारबंद वठी करे हीअ अचनि था त इहो छा पैगाम आहे। हीअ अची करे सरियाम जेको थ्रेट कनि था, जेके अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ ॻाल्हाइनि था त तव्हां कन खोले ॿुधी छॾियो त हीअ छा था चवणु चाहिनि। ही हर इदारे ते पंहिंजो इन्फ्लुएंस ॾेखारीनि था। हिननि जो ज़ाहिर इम्पैक्ट पवंदो, छो न पवंदो, हर माण्हू ते, हर आम माण्हू ते इम्पैक्ट पवंदो, छो त ही रूलिंग पार्टी जा MPs आहिनि। त पाकिस्तान पीपल्स पार्टी के भी इहा गुज़ारिश आहे त पंहिंजनि इन्हनि वाठनि सरदारनि खे ॿधो ऐं इन्हनि खे हिकिड़ी जॻह ते विहारियो, छो त ही अमन अमान ख़राबु करणु चाहिनि था, जेका शइ असां बर्दाश्त न कंदासीं। ऐं जेके मेहर सिटी में हिननि खे घुराइनि था, उन्हनि खे बि ॿुधाइणु चाहियां थी त हिननि सरदारनि हमेशह माण्हुनि खे इस्तेमालु कयो आहे, माण्हुनि खे इस्तेमालु करे ही पंहिंजो रस्तो आसानु कंदा आहिनि। त ही जॾहिं मेहर शहर में ईंदा, अगरि को अणवणंदड़ वाक़ियो थिए थो, उनजा ज़िम्मेदार उहे शेख माण्हू बि हूंदा, उहे हिननि खे घुराइण वारा बि हूंदा, छो त मुंहिंजी फैमिली खे मूंखे ख़तरो आहे। ऐं मां इहा शइ वाज़े कयां थी, मां इन रिटन बि ॾेई चुकी आहियां त हिननि जो रस्तो रोकियो वञे, कम अज़ कम तेसि ताईं रोकियो वञे जेसि ताईं असांजे केस जो फ़ैसिलो अचे। छो त विटनेसिस जा जेके ॿार आहिनि, उन्हनि जा स्कूल हुते आहिनि जिते हिननि जी गैदरिंग आहे, उहे स्कूल वञनि था त उन्हनि ते छा गुज़रंदी, हू कीअं सुभाणे अचे गवाही ॾींदा। जेकॾहिं हीअ MPs पंहिंजो इम्पैक्ट अची करे ॾेखारींदा, ही पंहिंजो इन्फ्लुएंस ॾेखारींदा, त सुभाणे छा मैसेज वेंदो।